अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे पिशू पाशा, कहाणियूं, लेखक जमाल अबड़ो, छापो छऊं, रोशनी 2015 ईस्वी, छापो सतूं, रोशनी 2022 ईस्वी, छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध, किस्त 15, अदायाज़। लिखण छॾे भरिया थिया तव्हांजे चवण नऊं उमंग ॾिनुमि। सच थो चवां त तव्हांजी हर ॻाल्हि तव्हां सां घारियल घड़ी मूं लाइ तारीख़ी अहमियत जी हामिल आहे। उमंग त तव्हां ॾिनमि, पर ॾात कीअं वरे? ॾात न रुॻो ॾंग हणे थी, पर ॾंग ऐं ॾाग घुरे थी। उहे किथां आणिया? न माण्हुनि सां मेल, न संदन पीड़ा जो पतो, न संदन दिफ़ाई ऐं जारी लाड़नि सां अमली रिश्तो। उन्हनि खां सवाइ फ़नकार खोखलो। मथां मुंहिंजो ॾुॾो हथु, ॿई हथ कमु आणिया, तॾहिं कलम ॾकंदो कंबंदो हले। सूरत खती खणी ॾिसो में, ही 7 सिफ़ा मूं लाइ जबल चढ़ण मिसल हुआ। उते लिखणीअ जी रवानी ऐं जूलान किथां ईंदुमि? जेकी रंडा रोड़िया हथ में हाज़िर आहिनि, शल ख़ुशि हुजी सदाईं फ़तेहमंद हुजी। जमाल अबड़ो। कहाणी सींध। माणस बि क़ुरान हाणे आॾो झलियुसि। माउ खे धिको ॾेई परे थेलियाई, लत भेण जे कुल्हे ते ॾेई संदसि मथो छॾाए परे कयाई। कुहाड़ी खजी हेठि लथी, डप में वेचारीअ हथ आॾो ॾिनूं। अवल 4 आङुरियूं, पोइ कंध। माउ ऐं क़ुरान रतो रत, भाउ ऐं माउ गॾिजी न्याणीअ जो अगठि खोले सुथण लाथी। भाउ दंभो हुयूं। इस्पताल जो लाश घर, कपियल चोटी, चाकुनि जी चिरचिर, भंगी डॉक्टर, मखियुनि जी भूं भूं, नंगी छाती, अधी भेण न्याणी, 7 क़ुरान। खिपरे शहर जी सरकारी इस्पताल जी लाश घर ॿाहिरां मिटीअ ऐं दुधड़ में कारा ॻुधियल वार, चोटीअ सींध समेत धूड़ ऐं झक में पे लेथड़िया। अंदरि भंगी ऐं डॉक्टर, मखियुनि जी भूं भूं, नंगो लाश, उघाड़ी छाती, सिंध जी ॼाई, कंहिंजी लॼ, सफ़ जो नंग, 7 धारियनि आॾो नंगी पई हुई। हथ रूंडड़ा, पेर फिटल, अखियूं हैरत, हसरत ऐं हैबत खां फाटल। सबाजी सदोरी सुघड़ कंवरू कुसणी प्यार जी राह में हिक ॿी कुर्बानी कुसण क़बूल कयाई। सींध जी पत न विञायाई। टहकड़ा ॾेई 4 आङुरियूं सींध ते रखी अंजाम ॿधाई, पर टहकड़ा कुहाड़ियुनि जे कड़कनि में बदिलजी आया। आङुरियूं कपजी वयूं, सींध कूड़जी वई। उते ई संदसि भाउ ॿाहिरि हो, अबे ॼाओ, अमर जी रत मां ठहियल ऐं खीर ते तातियल, जंहिं लाइ नंढे हूंदे खां अलाह ॾींदो अदल खे ॻायो हुआईं। बेग़ैरत भाउ जंहिं ग़ैरत मां भेण मारी हुई, हथ कड़ियन हूंदे ईअं ॻाठ झलियो बीठो हो, ॼण कोट खटियो हुआईं। अमड़ हुई जंहिंजी राज़दार साथण अॼु कुहाड़ियूं झले चाकुनि सां चीरजी रही हुई। जंहिं धीउ जूं कचियूं फिकियूं साह में सांडियूं हुयूं, जंहिं वर वर ॾेई खेसि सम्झायो हो ऐं सम्झियो हो। संदसि ड्रिफ पीरो मुड़ुसु, जो पबनि ते थेड़ खाईंदो, लौणा फेरींदो हलंदो हो, ॻाल्हाईंदो हो त गिग वहंदी हुअसि। वर वर करे लाश घर ते ॾिठाई, रड़ पे पियसि, अलाह मुंहिंजी सुहिणी 5000 हलंदी हुई। ढगनि जो जोड़ो, बजरे बि ज़मीन ऐं औरत जी जिंद, उहा पंजोड़ जंहिंमें नचणी टपणी 13 सालनि जी पदमिणी ॼम खां मौत ताईं घोघिजी वई। लिक लिकोटी, लेट कबूतर, घण घण घुटो ऐं ॻेच सहरा सभु हुन पंजोड़ जी साह निपुण सोड़ ऐं घुट में घुटिजी गुम थी विया। अलाह ॾींदो अदल खे, ऐं अलाह अदल खे ढगा ऐं मजरे बि ॾेई छॾिया, ऐं अधीअ जी जिंद मुड़ुस जो हक़ थी वई, मुल गिधो हक़। शादीअ जा जोड़ा, हथनि खे मेहंदी चांदीअ जी बाहियुनि, ख़ुशीअ मां हर हर माउ खे चिंबड़ी थिए पई। ॿाराणी टही शादीअ खे ईअं थिए भायाई ॼण क गुॾे गुॾीअ जो विहां। मुड़ुस खे ईअं थिए सम्झाई जीअं संदसि भाउ या पीउ, ऐं जॾहिं वञी साणसि सुती त आदीअ खां पोइ माण्हुनि संदसि कीकूं ॿुधियूं ऐं चमाटनि जा फ़का। थकल थकल पीली ज़िंदगी ईअं थी वई जीअं आराड़ जूं ॿुटूं। हर सुबुह में सांझीअ जी घुट हुई, ऐं हर सांझीअ में सुबुह जो सूर हो। नार जी लोटी हुई, गिचीअ में रसो, खूह में गोता, ऐं राति जो रींगट। 2000 जी बानी, सांजण, बुहारी, दाल, खार, गाहु,
रोंबो ज़ोर ऐं ज़ोरी, संदसि ज़नानो हुस्न न ॼाओ न मोह न उसरियो न उभिरियो। जॾहिं 2 सालनि खां पोइ माउ वटि आई त हियांउ फिसी पियुसि। पार कढंदे रुनी अदा चई भाणस खे चिंबड़ी पई। भाउ ऐं मुड़ुस जे फ़र्क़ जो शिदत सां अहसासु थियुसि। ॿारनि जूं टोलियूं ॾिसी ॿिटा ॻोड़ा ॻाइण लॻी। अबाणे घर संदसि ॿूसाटियल रूह खे आथत, संदसि जिस्म खे आराम ॾिनो। जंहिं घर जे छपर चने कंधीअ कोट सां बालकपणु चिंबड़ियो पियो हो, तंहिंसां पाण बि चिंबड़ी पई। रूह रली वियुसि, मेख लॻी वियसि। ईअं ई महसूसु कयाई त वरी ॻाए निम जी निमोरी पकी, अलाह ॾींदो अबे खे सो विझंदो धीउनि खे। चंड ॾिठो खीर मिठो। संदसि दिलि जे कंहिं कुंड में हल्कड़ो आरस भञण जी तमन्ना नही खिवण वांगुरु इंगिड़ विंगिड़ उभिरी गुम थी वियो। कारूं भार ककरनि में हल्कड़ी हीर संदसि सनड़े चोले खे संदसि सीने मथां घसाए रही हुई। अजीब अनोखी कैफ़ियत चोले मंझां सीने मंझां संदसि दिलि में समाइजी वई। मींहुं वसियो, उहा बीठी रही। ॿारनि जा टोला ॻाइण लॻा। अखरीअ में ककड़ो, मींहुं आयो तकड़ो। चोलो साणसि चोटी वियो। हिन महसूसु कयो ॼणो त हूअ पाण ककड़ो आहे ऐं मींहुं संदसि जिस्म सां वकोड़ियो वञे, जंहिंजी गुस्ताख आलाण खेसि वॾ फुड़े जी बिशारत ॾिनी। उघाड़नि पुठनि सां संदसि हम उमिरि जोड़ ऐं जीस मेहार में मींहुं बणिजी खेसि वकोड़े वियो। संदसि चप खुलियल रहिजी विया। ख़बर तॾहिं पियसि जॾहिं मेहार अची हथ खां वरितुसि। छिरक भरे भॼी वई। संदसि जिन्सी जज़्बो ऐं औरतपणु, हयात जो मूजिबु, कुदरत जो अजीब ऐं मिठो करिश्मो जो वहशानियत जी ॼर साड़ियो हो, सो प्यार जे मींहं में साओ थियो। जंहिंखे चमाटुनि ऐं कीकुनि ड्रेजारे दॿे दुसाड़े थधो कयो हो, तंहिंखे हथ जी गरमाइश जियारे छॾियो। गलनि में तओ, तन में तौंस, आगम जी रनी चिणग हुई जा जलण ऐं जलाइण लाइ निसंग निर्वार हुई। लोकल जा अधे जी इज़त दिलि जी दिलि में। साॻियो मेहार जॾहिं अछा कपिड़ा ओढे वारनि खे फणी ॾेई अखियुनि में सुरमूं विझी अची लंघंदो हो त अखियूं हेठि करे छॾींदी हुई ऐं पोती छिके मथो ढकींदी हुई। बसि मेहार लाइ उहो काफ़ी न्यापो हो। हिन जो मन बि टिड़ी पवंदो हो त हिकु मर्द महज़ संदसि लाइ सींगार करे संदसि अखियूं हिकु टिक दूर उफ़क़ जे परियां वञी खुपंदियूं हुयूं। पंहिंजी बाहि में भस्म थियण लॻी। जीअं रोकियई तीअं भभड़ हुआ। वरी जो गंढड़ी मिलियसि, ख़ाली बाक्स में सुर्खी, कजल, मिस्रीअ जी तड़, रख जी चपटी, मेट जो ज़रो त खिड़ी तपी आयसि। वेहण वियो थी आयुसि त खुड़ी तपी आयसि, वेहण वियो थी आयुसि। मां सां सलियाई औरत जो औरत सां सलण ॼण ख़ालिक ऐं मख़लूक जो अज़ली राज़ सलण ऐं सम्झणु। माणस चंबा हणी कढियसि। वेणनि सां वढियाईंसि, नेठि बिटु थी बीठसि। धीउ ऐं माउ जो मेलाप छा न थे ॼाताऊं, छा न थे सम्झाऊं। हयातीअ जी सुके सरव में पन छाणींदे कॾहिं का सुरूर जी घड़ी घारी हुआऊं साबिक़ कुहाड़ियुनि जे पाछे में। घड़ीअ जे महराज लाइ कंधु कपाइण, टहकड़ा टाकोड़ा, ॼण त जेकी ॾिठाऊं थिए तंहिंखां वधि वरिताऊं थिए। मेहार सां मिलण वई त हीरू हुअसि हंज में, धरती हिंदोरो हुई, गुल टिड़ हुअसि दिलि में, सुगंध हुअसि साह में, सुध बुध पराई थी चुकी हुई। संदसि सॼी काइनात पराई हुई। वटसि पहुती त पाणी थी पई। हथ विधाईंसि त हटी बीह रही। ॾियण आई हुई, ॾेई न सघी। वास्ता विधाई, पलव पाताईंसि, हथ लाहिण न ॾिनाईंसि। मोटी अची माउ खे लीलड़ाट कयईं, पलव आजा कराई। अमड़ खे बाॾायाई, जग खे दां ॾिनाई, ॿाकारियाई, चङनि मठनि जा दर खड़कायाई। जंहिं संदसि जिस्म खे निपूड़ियो हो, तंहिंसां जिस्म कीअं मिलाए। मिठूअ खे छॾे ॾेंभूअ खां कीअं ॾंगाए। ॾंग ऐं ॾंभ हुअसि ॾाज में, निकाह जी सां या निकाह टुटे या कंधु टुटे। जिते ॿनी ऐं वनीअ ते सिर ॾिजनि था, उते नींगरियुनि जो सौदो बि थिए थो, अमुल जो मुल थिए थो। हिते नींगरियुनि जो नीलाम, सत क़ुरान, कोॾियुनि जी दाम, उते केरु ॾे तलाक। ड्रिप पीरो चवे, कुही विझो निकाह न छॾियां, भले उमिरि खाई वञे। ॿनी ऐं वनी कंहिं छॾी आहे। ॿ हथ पियो उॾामे।
कोट जे आड़ में बेग़ैरत जी निगाह लॼ ते न, लॼ जी क़ीमत ते धड़का दहमान ॾिंगायूं ॾाढ बेफ़रमान, हेॾां कची तंद न्याणी नींगरी सरव जी साड़ियल सुकल पीली वल, जंहिंजे मन में पहिरियों भेरो प्यार जी रस भरी हुई, अॾोल पंहिंजे हक़ ते क़ाइमु, साई थियण जो हक़ु, गुलनि जे कढण जो हक़ु, कचीअ तंद में हक़ छिकण जी एॾी कुवत, पर ईजाब ऐं क़बूल जो धाॻो 2000 रुपयनि में थुल्हे मोटे संगर थी चुको, थुल्ही मोटी संगर थी चुको हो। न्याणी नींगरी कची तंद, पर जॾहिं संदसि नहीफ़ तन में औरत पणे जी आफ़ाक़ी हक़ घुरण जी बरकी कुवत पहुती त विॼु बणिजी वई। चिमका चिणगूं ऐं टांडा जिन संदसि मुड़ुस जी उधारी मर्दानगीअ खे कंभाए छॾियो। हू तलाक ॾियण लाइ तयारु थी वियो। हिन लाइ रुॻो 2 अखर चवण जी देरि हुई, पर जंहिंखां औरत पणे जो हक़ु खसियो थिए वियो, जंहिं जान जी बाज़ी लॻाई हुई, जेका अहिड़ो ई इंसान हुई जहिड़ो मुड़ुस जा पाण मज़लूम हुई, सा बसि फ़क़ीरियाणियुनि वांगुरु ख़ैरात जी मोहताज हुई। संदसि लफ़्ज़ ऐं इरादे खे को वज़न कोन हो, छा त तवाज़ुन हो। निकाह ॿिनि धुरियुनि जी हिकु जहिड़ी क़बूलियत हुई, हिकु टोड़े सघियो थिए ऐं उनखे टाकुए ठिकर वांगुरु, ऐं ॿिए लाइ घटि हो ॻिचीअ जो। नुक़सानु कंहिंखे थिए थियो, बाज़ारी अघु कंहिंजो थिए किरियो, जिस्मानी बाग़ कंहिंजो लुटियो वियो, त बि मुआवज़े जी घुर मुड़ुस कई ऐं सॼी दुनिया संदसि उन ई हक़ जी ताईद कई। उहो हक़ु एॾो त को अटल हो जो संदसि माउ ऐं भाउ बि हारिजी विया। क़बूलियत जो धाॻो रुपयनि जे बार हेठि सोगे संगर थी वियो। बाग़ जो, गुलिस्तान जो, मेवो ॾींदड़ शजर जो ठीको उमिरि भर 2000 में भेण जे भाउ खां निमाणियुनि नज़रुनि सां सदको घुरियो, अखे आब जारी हो, पर संदसि नीर नेर थी टोड़े नेर खे टोड़े कोन सघिया। भाउ बि फ़ैसिलो ॾिनो त रन कमीणीअ खे ॼुंडनि खां गिले मुड़ुस खे ॾियो। जंहिं 2000 मिठा कया, सो मुड़ुस मां वारो बणियो ऐं सो मुड़ुस मान वारो बणियो, ऐं जंहिंजी जिस्म जज़्बनि ऐं जान जो नीलाम थियो, सो कमीणो। उहा आख़िरी राति हुई। 6 नाउमीदीअ संदसि हिस ऐं हवास सल्ब करे छॾिया हुआ। जॾहिं मेहार इशारो ॾिनुसि त 4 आङुरियूं खणी सींध ते रखियाई। संदसि रूह ऐं जिस्म हिकु कल्ब बणिजी विया। जंहिंखे ओॾो अचणु न ॾिनो हुआईं, तंहिंसां मोकिलाणीअ जो अंजाम ॿधाई। जिस्म ऐं रूह जी आरती खणी प्यार जी कुर्बान गाह ॾांहुं वधी त भाणसि ॾिसी वरितुसि। कुहाड़ी खणी वरियो त वेचारीअ जे जीअण जी समूरी तमन्ना अझको ॾेई मोटी आई। पोती लाहे भाउ जे पेरनि खे चुंबड़ी वई। अदा मुंहिंजा, मूंखे न मार। माणस भॻी वञी क़ुर खणी आई। अबा, ही वसीलो अथई। मुड़ुस विरड़ कई। जहिड़ी आहे मुंहिंजी आहे, मूंखे कारी बि क़बूल, मथां मुंहिंजीअ खे मारियो अथई। चुप कर कमीणा, कारी आहे। हलड़े मोतबर, तो घणियूं कारियूं कयूं आहिनि। तेसी माणस बि क़ुर आणे आॾो झलियुसि। माउ खे धिको ॾेई परे थेलियाई। लत भेण जे कुल्हे ते ॾेई संदसि मथो छॾाए परे कयाई। कुहाड़ी खॼी हेठि थी। डप में वेचारीअ हथ आॾो ॾिनो। अवल 4 आङुरियूं, पोइ कंध, माउ ऐं क़ुर रतो रत। भाउ ऐं माउ गॾिजी न्याणीअ जो अगठु खोले सुथण लाथी। भाउ दंभो वयो। इस्पताल जो लाश घर, कपियल चोटी, चाकुनि जी चिरचिर, भंगी डॉक्टर, मखियुनि जी भूं भूं, नंगी छाती, अधी भेण न्याणी, 7 क़ुर।